जमाने जे हवाले सां उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां जागृता रैली कढी वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शेवक सांघी। हसनदास पब्लिक स्कूल पारां अॼु तालीम जे ॾियारे ते ही जागृता रैली कढी वई। अचो त हिननि खां पुछूं त हिन रैली कढण जो छा मक़सदु आहे। हिन जो मक़सदु इहो ई आहे त ॿारनि खे वधि में वधि दाख़िल स्कूल में कराइनि, ॿारनि खे हिदायत कंदासीं स्कूल दाख़िल कराइनि। गॾोगॾु ऐं जेके ॿार ईअं घुमनि था उन्हनि जे माइटनि खे हिदायत करियो, महिरबानी करे स्कूल में दाख़िल करियो। रैली कढण जो मतिलबु इहो आहे त असांजो जेको बैकवर्ड इलाइक़ा आहिनि या असां तालीम जो रेट तमामु घटि आहे। लिटरेसी रेट असां 58 समथिंग आहे। त असांजे हिन रैली जो मक़सदु इहो आहे त असां वालिदिननि खे या ॿार जेको शहर में ॻोल्हनि पिया उन्हनि खे असां मुतासिर कयूं त अचो ऐं तालीम हासिल करियो। खणो हथन में किताब ॿारो, पढ़ी लिखी थियो नवाब ॿारो। असांखे तइलीम पढ़ाइणु घुरिजे। तइलीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। छाकाणि त तइलीम जो मक़सदु आहे त हर औरत या छोकिरी या छोकिरे ते फर्ज़ आहे।